अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। अॼु जी हिन वीडियो में असां डिस्कस कंदासीं शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में न्यू जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि। ही जॉब अपॉर्चुनिटीज़ टीचिंग फैकल्टी जूं जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि, जंहिंमें प्रोफेसर, एसोसिएट प्रोफेसर, असिस्टेंट प्रोफेसर ऐं लेक्चरर्स जूं जॉब्स आहिनि। ही तव्हां साम्हूं स्क्रीन ते एडवर्टाइज़मेंट ॾिसी रहिया आहियो। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में ही टीचिंग जॉब्स आहिनि, जंहिंजी सभिनी खां पहिरियों जेको एप्लीकेशन फ़ी आहे उहा 4000 रुपया आहे पर एप्लीकेंट जेको आहे। तव्हां अगरि कंहिं बि हिकु सीट ते अप्लाई कयो था त उनजे लाइ तव्हां 4000 फ़ी पे कंदा। कंहिं बि HBL ब्रांच में जंहिंजो ही तव्हांखे अकाउंट नंबर ॾिनल आहे ऐं उन सां गॾोगॾु इन जी जेका लास्ट डेट आहे उहा 2/7/2025 आहे। इन में प्रोफेसर्स जूं ही जॉब्स आहिनि जेके BPS 21 जो आहिनि, जंहिंमें बॉटनी आहे, बायोकेमिस्ट्री आहे, केमिस्ट्री आहे, मैथमेटिक्स आहे, माइक्रोबायोलॉजी आहे, जियोग्राफी आहे ऐं उर्दू डिपार्टमेंट आहे। इन में जेको आहे सो प्रोफेसर्स BPS 21 जूं जॉब्स आहिनि। PhD इन रिलेवेंट फील्ड आहे। उन खां अलावा 15 जेको आहे पब्लिकेशंस ऐं जेको आहे 5 पब्लिकेशंस लास्ट 5 ईयर में हुजनि। खां अलावा एसोसिएट प्रोफेसर आहे जेको फार्मेसी, बिजनेस एडमिनिस्ट्रेशन, मीडिया एंड कम्युनिकेशन स्टडीज़ एंड पॉलिटिकल साइंस में ही जॉब्स आहिनि। उन जी ही रिक्वायरमेंट लिखियलु आहे त PhD इन रिलेवेंट फील्ड जेको आहे पब्लिकेशंस 10 पब्लिकेशंस हुजनि ऐं 4 पब्लिकेशंस जेके आहिनि लास्ट 5 ईयर में हुजनि। खां अलावा असिस्टेंट प्रोफेसर आहे BPS 19 उर्दू एंड पाकिस्तान स्टडीज़ में। PhD इन रिलेवेंट फील्ड फ्राम हैक रिकॉग्नाइज्ड यूनिवर्सिटी, नो एक्सपीरियंस रिक्वायर्ड। त इन में असिस्टेंट प्रोफेसर जे लाइ जेको आहे सिर्फ़ु PhD जंहिंजी थियल आहे त उहो अप्लाई करे सघे थो। उन खां पोइ लेक्चरर्स आहे BPS 18 जो डिपार्टमेंट जेके आहिनि उहो बायोकेमिस्ट्री, बॉटनी, केमिस्ट्री, कंप्यूटर साइंस, IT, मैथमेटिक्स, माइक्रोबायोलॉजी, स्टेटिस्टिक्स, फिजिक्स, जूलॉजी, इस्लामिक स्टडीज़, इकोनॉमिक्स, इंग्लिश। उन खां अलावा इंटरनेशनल रिलेशंस, मीडिया एंड कम्युनिकेशन स्टडीज़, पॉलिटिकल साइंस, सिंधी, सोशियोलॉजी एंड जेंडर स्टडीज़, उर्दू, बिजनेस एडमिनिस्ट्रेशन, कॉमर्स एंड टीचर एजुकेशन। त इहे सभु डिपार्टमेंट्स में लेक्चरर्स जूं जॉब्स आहिनि जेके BPS 18 जूं जॉब्स आहिनि। इन्हनि जी जेका रिक्वायरमेंट आहे उहा MS MPhil 18 ईयर ऑफ जेको आहे रिलेवेंट फील्ड में तव्हांजी एजुकेशन हुजे ऐं हुन सां गॾोगॾु नो 3rd डिवीजन इन एकेडमिक कैरियर। अगरि कंहिं कैंडिडेट खे 3rd डिवीजन आहे त उनजी अगरि PhD थियल आहे त उहो बि एलिजिबल आहे अप्लाई करण जे लाइ। इन में अप्लाई करण जी ॻाल्हि कयूं, सभिनी खां पहिरियां तव्हां शाह लतीफ़ यूनिवर्सिटी जी वेबसाइट ते वेंदा आहियो, उतां फॉर्म डाउनलोड कंदा। ही तव्हां ॾिसी रहिया आहियो शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी SALU.edu.p के जीअं ई तव्हां सर्च कंदा तव्हां यूनिवर्सिटी जी वेबसाइट ते लहींदा। उन खां पोइ तव्हां हिते ही नोटिस बोर्ड ॾिसी रहिया आहियो। इन में ही एप्लीकेशन फॉर्म फॉर टीचिंग पोस्ट, हिते क्लिक कंदा। जीअं ई तव्हां हिते क्लिक कंदा तीअं तव्हां वटि फॉर्म अची वेंदो ऐं जेको इन जी एप्लीकेशन फ़ी आहे उहा 4000 रुपया आहे। हिन फॉर्म खे तव्हां कंप्लीट फिल करे ही इंस्ट्रक्शंस ॾिनल आहिनि त कीअं तव्हांखे फॉर्म फिल करिणो आहे ऐं उन खां पोइ ही तव्हां कंप्लीट फॉर्म फिल करे असिस्टेंट रजिस्ट्रार टीचिंग शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर के फॉरवर्ड कंदा। उम्मीद था कयूं तव्हांखे इन्फॉर्मेशन मिली वई हूंदी। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में टीचिंग्स जूं जॉब्स आयूं आहिनि, जंहिंमें प्रोफेसर, एसोसिएट प्रोफेसर, असिस्टेंट प्रोफेसर ऐं लेक्चरर्स जूं जॉब्स आहिनि। मज़ीद एंड इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं का बि जेका अपॉर्चुनिटी अचे उहा तव्हां ताईं टाइमली पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।